ओम शांति। हाणे सां बाबा खे यादि था करो। खुद की आत्मा समझी बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। मां आत्मा निर्भय आहियां। शक्तिशाली आहियां। मुंहिंजो शरीर हिकदम निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में अगरि असांखे परमात्मा सां स्नेह हूंदो न, भगवान सां अगरि असांजो आत्मिक स्नेह हूंदो आहे, अगरि असांजो भगवान सां आत्मिक स्नेह हूंदो त असां जीवन में सहज ई अॻियां वधी सघंदासीं। है न, जीवन में ॾिसो जंहिंसां प्यार हूंदो आहे न, अंदरूनी हिननि जो प्यार अथनि। अंदरूनी मतिलबु आत्मा जो प्यार हूंदो है न। त अगरि कंहिंसां असांजो स्नेह हूंदो आहे न, स्नेह व्यवहार, त उहा कॾहिं बि असांजी मदद जे लाइ तयार हूंदी है न। त उअं ई अगरि असांखे परमात्मा सां स्नेह हूंदो न, प्यार हूंदो, उहो कॾहिं थींदो आहे जॾहिं असां हुननि सां संबंध जोड़ंदासीं। है न, हिक ॿिए सां प्यार कॾहिं थींदो आहे जॾहिं असां उन सां संबंध जोड़ंदासीं। है न, ॾिसो अॼु ॿार ॼमियो, पहिरियों त हुयो ई न। कीअं हिकु ॿार जनम थो वठे, शरीर द्वारा हिकु आत्मा जनम थी वठे, कीअं उन्हनि जो मोह पइजी वेंदो आहे ॿार में, है न। धीरे धीरे ॿार में मोह पइजी वेंदो आहे न। कीअं हिकु पहिरियों त ॾिसो कोई माण्हू कंहिंखे पहचाने नथो, पोइ कीअं अनजान व्यक्तियुनि जी शादी थी, जॾहिं संबंध जुड़ंदो आहे तॾहिं ई स्नेह थींदो आहे। मोह न रखिणो आहे असांखे, आत्मिक स्नेह रखिणो आहे। है न, ॾिसो स्कूल में बि पहिरियों त असां टीचर खे ॼाणंदा न हुयासीं, लेकिन जॾहिं स्कूल वेंदा आहियूं, टीचरनि सां मिलंदा आहियूं, इहो मुंहिंजो फ्रेंड आहे, फ्रेंड ठाहे करे पोइ हुन सां स्नेह व्यवहार थी वेंदो आहे। है न, त भले ई स्कूल में हेॾा ॿार हूंदा, लेकिन स्नेह कंहिंसां हूंदो आहे, जेको मुंहिंजो फ्रेंड आहे। त ईअं भॻवान सां बि असांखे उहो स्नेह कॾहिं ईंदो जॾहिं असां हुननि सां संबंध जोड़ंदासीं। है न, चईंदा बि आहियूं तुझ सां सर्व संबंध निभायूं, पर तव्हां कॾहिं भॻवान खे पंहिंजो पीउ मञियो आहे? कॾहिं भॻवान खे पंहिंजी माउ मञियो आहे? कॾहिं भॻवान खे पंहिंजो ॿार सम्झियो आहे? कॾहिं भॻवान खे पंहिंजो दोस्त सम्झियो आहे, साजन सम्झियो आहे, डॉक्टर सम्झियो आहे, टीचर, सतगुरु? माण्हू भॻवान खे पंहिंजो सतगुरु बि न सम्झंदा आहिनि। जॾहिं गुरु यादि कंदा आहिनि त उहो देहदारी गुरु यादि अची वेंदो, उहो त देहदारी गुरु आहे, लेकिन सचो सतगुरु त निराकार आहे। है न, त जीअं सम्झो तव्हांखे चई न पीउ जो नाम खयो त तव्हांखे झटि पंहिंजो देहिक पीउ नज़र स्मृति में अची वेंदो। मां शब्द खणो त देह जी मां यादि अची वेंदी।
लेकिन उन खां पहिरियों पी शब्द चइण सां असांखे पहिरियों परमात्मा पी यादि अचिणो खपे। उहो मुंहिंजी आत्मा जो पी आहे, शरीर जो पी। मां चइण सां पहिरियों उहो मुंहिंजी आत्मा जी मां, इहे शरीर जी मां। दोस्त चइण सां उहो मुंहिंजी आत्मा जो दोस्त, इहे शरीर जा दोस्त। जेका दैहिक संबंधी हूंदा आहिनि उहे विनाशी हूंदा आहिनि न। अॼु कंहिंजी माउ पीउ शरीर छॾे छॾे त चईंदा कि हिन जा माउ पीउ न आहे, लेकिन असांजी आत्मा जो माउ पीउ त आहे न, उहो त कॾहिं मरदो न, है न। देह जा माउ पीउ बि दुख में छा चईंदा कि तूं भॻवान खे यादि कर। छो जे असली माउ पीउ त असांजो उहो ई आहे, दुख दूर करण वारो त उहो ई असली माउ पीउ आहे। देह जा माउ पीउ बि छा चईंदा? अॼु अगरि तव्हां चईंदा मां बीमार आहियां, मूंखे ॾाढो सूर थो थिए, है न। शरीर ॾिसो, कोई आत्मा शरीर छॾे छॾे, सूर सूर में आत्मा शरीर छॾे छॾे, लेकिन जो तड़पन थींदी आहे त वो आत्मा खे सूर थींदो आहे न, शरीर खे बि थिए थो न, शरीर खे बि सूर थींदो आहे, लेकिन वो जो तड़पन थिए पई वो केर पई थिए? आत्मा में थिए पई। त वो जो दुख जी महसूसता थींदी आहे न, सूर जॾहिं थींदो आहे त वो आत्मा में महसूसता थींदी आहे, शरीर में बि थींदी आहे, पर वो चई न सघंदो, वो कुझु करे न सघंदो आहे। त जेसि ताईं आत्मा शरीर में आहे तेसि ताईं हुनखे वो दुख जी फीलिंग थिए थी, ऐं उनजा माउ पीउ खे वो ॿुधाए मूंखे ॾाढो सूर थो थिए। माउ पीउ छा कंदा? डॉक्टर वटि वठी वेंदा, दवाई ॾींदा, हुन वटि वेहींदा, अची करे हुनखे थोरो जाते सूर थिए थो उते थोरी मालिश आदि ऐं इहे कुझु कंदा, लेकिन छा चईंदा कि भॻवान खे यादि कर, भॻवान खे यादि कर, साथ साथ भॻवान खे बि चईंदा। छो जे आत्मा खे जॾहिं सूर थींदो आहे, जॾहिं दुख थींदो आहे, जॾहिं कोई बि अहिड़ी ख़राब फीलिंग जॾहिं आत्मा खे थींदी आहे त उहो हुनजो पीउ ई हुनखे दूर करे सघंदो आहे। कहिड़ो पीउ? परमात्मा पीउ, है न। भगवान पीउ ई असांजो वो दुख दर्द जी महसूसता खे ख़तम करे सघंदो आहे। छो जी असांजी आत्मा में सम्झो कोई कर्म भोग आहे, भई मां पिछले जन्म में अगरि कंहिंखे दुख ॾेई आई आहियां त मूंखे मुंहिंजो आत्मा खे या हिन जन्म में ॾिनो त मूंखे वो दुख जी फीलिंग, ओड़ी दुख जी फीलिंग हिन जन्म में थींदी, लेकिन वो जॾहिं सूर थो थिए उन समय मां ॿियो ई भॻवान खे यादि कंदी रहां त उहो असांजो पाप जेको चढ़ल आहे न आत्मा ते, उहो जल्दी ख़तम थी वेंदो। देहदारी माउ पीउ खे यादि करण सां जल्दी न ख़तम थींदो, उहो बि भॻवान खे यादि कंदा, उहो तव्हांजे लाइ अरदास कंदा, प्रार्थना कंदा, लेकिन असांखे सदा इहे यादि रखणो खपे मुंहिंजा 2 पीउ आहिनि, 2 माउ आहिनि, 2 दोस्त आहिनि। सम्झो हिकु तव्हांजो दोस्त आहे त चओ न मुंहिंजो असली दोस्त उहो आहे, पहिरियों सतगुरु उहो आहे, पहिरियों साजन मुंहिंजो परमात्मा आहे, है न। भॻवान खे साजन बि मञदा आहिनि न, सर्व संबंध में साजन बि अची वियो। पहिरियों सतगुरु मुंहिंजो उहो आहे। ये देहदारी गुरु त अलाए घणा आहिनि दुनिया में न, अलाए कंहिंजा अलाए घणा बि हूंदा आहिनि, कई माण्हू त जंहिंखे ॾिस कंदा ई रहंदा आहिनि, लेकिन मुंहिंजो असली सतगुरु उहो आहे, मुंहिंजो असली डॉक्टर उहो आहे, है न। त इहे असांखे आदत विझणी आहे, कॾहिं बि कोई बि कमु तव्हांखे कंहिं संबंध सां बि यादि ईंदो आहे न कि मां हिन खे चवां, मुंहिंजी माउ खे, पीउ खे, पति खे, पत्नी खे, भाउ भेण ॿारनि खे डॉक्टर वटि वञा, सभिनि खां पहिरियों परमात्मा डॉक्टर खे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं। ऐं छो जी हुनजो ई शरीर आहे त इहे भई तव्हांजे शरीर में इहे तकलीफ़ थिए थी, हुनखे ॿुधायो। चईंदा न भॻवान खे, चईंदा न अरे भॻवान हिते ॾाढो सूर थो थिए, त भॻवान न चओ, डॉक्टर चओ, है न।
भगवान शब्द सां दूरी थी वेंदी आहे। भगवान ऐं भगत मतिलबु उहो वॾो असां नंढा। ऐं भगवान मुंहिंजो पीउ आहे, उहो ई मुंहिंजो डॉक्टर बि आहे, त हुन सां केॾो नज़दीक जो संबंध अची वेंदो न। काथे असां भगवान सम्झी करे हुनजे अॻियां हथ फैलाईंदा आहियूं, हथ जोड़दा आहियूं, काथे भगवान खे असां पीउ सम्झी करे चऊं अरे बाबा हीअं थी वियो, बाबा हीअं थी वियो। त इन करे बाबा चवंदा आहिनि कि सर्व संबंध मुझ सां जोड़ो। जॾहिं असां सर्व संबंध परमात्मा सां जोड़दासीं तॾहिं असांखे परमात्मा सां उहो स्नेह थींदो, आत्मिक स्नेह न। तव्हांजी पीउ जे उमिरि वारा माण्हू घणा हूंदा आहिनि दुनिया में? अगरि तव्हांजो पीउ आहे शरीर जो पीउ, त हुननि जी उमिरि वारा माण्हू घणा हूंदा आहिनि दुनिया में? इलाही हूंदा। सभिनि खे त तव्हां पीउ न चईंदा न। सभिनि सां तव्हांजो पीउ जो स्नेह थोड़ी हूंदो, हिक सां ई हूंदो आहे न। छो जी तव्हां हुनखे चईंदा आहियो हीअ मुंहिंजो पीउ आहे। उहो ई असांजी आत्मा जो पीउ बि उहो हिकु ई आहे। त असांखे हुन रीति हुनखे यादि करणो आहे कि उहो मुंहिंजो असली पीउ आहे। उहो जॾहिं असां हुनखे हुन रीति यादि कंदासीं, हुन सां ॻाल्हियूं कंदासीं, हर कर्म में हुनखे पंहिंजो साथ बि रखंदासीं, साथी बि ठाहींदासीं, तॾहिं असांखे उहो स्नेह उत्पन्न थींदो आत्मा खे कि उहो मुंहिंजो पीउ आहे, उहो मुंहिंजी माउ आहे, उहो मुंहिंजो दोस्त आहे, हुन सां ॻाल्हियूं करो, है न। त छा थींदो? उहा दोस्त यारी में जो स्नेह थींदो आहे न हिक ॿिए सां, उहो तव्हां में उहो जागृत थींदो परमात्मा दोस्त जे लाइ। ख़ुदा दोस्त बि चईंदा आहिनि न, ख़ुदा दोस्त बि चईंदा आहिनि। त हिन सां छा थींदो? उहो स्नेह जॾहिं असांजो भगवान सां स्नेह जुड़ी वेंदो न, पोइ असांखे जीवन में असां सहज ई अॻियां हली वेंदा आहियूं। जीवन में असां सहज ई अॻियां हली वेंदा आहियूं। जेको भगवान सां संबंध जोड़े करे उनखे पंहिंजो स्नेह में बंधी वठे, भगवान खे आहे न पंहिंजी स्नेह जी डोर में बंधी वठो, पोइ छा थींदो कि तव्हांजे जीवन में त सहज ई हर परिस्थिति खे, हर ॻाल्हि खे पार करे छॾंदव। हिन समय माण्हुनि खे भगवान सां उहो स्नेह न आहे, है न। जीअं सम्झो के कृष्ण सां स्नेह हूंदो आहे त कृष्ण जी मूर्ति वठी ईंदा, हुनखे उथाईंदा, सुम्हाईंदा, खाराईंदा, उहो त चलो ठीकु आहे, उहो सेवा था करनि, लेकिन हिकु स्नेह थींदो आहे। जीअं तव्हांजे ऐं माउ पीउ ऐं ॿारनि में कीअं स्नेह हूंदो आहे, चलो तव्हांजे जीवन में कहिड़ो देहदारी संबंधी आहे जंहिंसां तव्हांखे आत्मिक स्नेह आहे, जेके असां चईंदा आहियूं अंदरूनी स्नेह अथनि हिननि जो, जेके ॾिसी करे तव्हां सभु कुझु ख़ुशि थी वेंदा आहियो, तव्हां सभु कुझु भुली करे सभु कुझु ख़ुशि थी वेंदा आहियो, तव्हां सभु कुझु भुलिजी करे जीवन में ख़ुशि थी वेंदा आहियो, जेके ॻाल्हियूं ॿुधाए तव्हां हल्का थी वेंदा आहियो, है न। त ओड़ो स्नेह असांखे भगवान जे लाइ बि हुजणो खपे। तॾहिं कहिड़े बि संबंध सां रखो, तॾहिं ई छा थींदो? तव्हांजे जीवन में त सहज अॻियां वधी सघंदा। न त छा थींदो? जीवन में ॾाढी मुश्किलात ईंदी आहे ऐं माण्हू भगवान सां प्रार्थना ई कंदा रहंदा आहिनि ऐं सोचदा आहिनि भई भगवान त हेॾो वॾो आहे, अलाए असांजी ॿुधे न ॿुधे, असांजो कमु करे न करे, पोइ हेॾे होॾे भटकंदा आहिनि। काथे हिन टिकाणे में असांजी भगवान ॿुधी वठे, हिन भाई साहब जी ॿुधी वठे, हिन पुजारी जी ॿुधी वठे, है न। त तव्हां ई छो न हेॾो स्नेह उनखे बंधी रखो था, तव्हां ई उनखे पंहिंजे स्नेह जी डोर में बंधी रखो। भगवान खे तव्हां पंहिंजी स्नेह में कीअं बंधी रखंदव? बसि हुन सां सचो रहो, है न। हिकु त संबंध जोड़ो, कोई बि संबंध, ऐं हुन सां सदा सचो रहो। कंहिंजी आदत हूंदी आहे कि वो रोज पंहिंजी माउ सां ज़रूर ॻाल्हाईंदा या पंहिंजे पीउ सां ज़रूर ॻाल्हाईंदा, शादी बि थी वेंदी उन खां पोइ बि छोरी या छोरो जो बि आहे, वो पंहिंजे माउ पीउ या के दोस्त यार या के साहेड़ी सां ज़रूर रोज ॻाल्हाईंदा आहिनि।
जेसि ताईं उहे सभु ॻाल्हियूं हुनखे न ॿुधाइनि न तेसि ताईं उहो चैन सां न वेहींदा आहिनि। त ईअं ई असांखे हर कहिड़े बि संबंध सां भॻवान खे पंहिंजी स्नेह जी डोरी में ॿंधी रखो, उनखे हर ॻाल्हि ॿुधायो, मन में बिल्कुलु एक्यूरेट, कि मूंखे हिन सां चिढ़ थी मचे, अगरि तव्हांखे कंहिंसां जेलसी बि थींदी हुजे, कोई माण्हू तव्हांखे न बि वणे थो, कोई बि ॻाल्हि हुजे न, हुनखे सच्ची दिलि सां उन संबंध सां यादि करे उनखे ॿुधायो। इहा आहे भॻवान खे पंहिंजे स्नेह में ॿंधण जो तरीक़ो। छो जी भॻवान खे कहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि? आहे त पूरी विश्व जी आत्मायूं भॻवान जा ॿार आहिनि। हिन दुनिया में जेतिरा बि कोई चए कि भॻवान जा घणा ॿार आहिनि? हिन दुनिया में जेतिरा बि माण्हू आहिनि हुननि जे अंदर आत्मा आहे, ऐं भॻवान जा ॿार त आत्मायूं आहिनि। त भॻवान जा घणा ॿार आहिनि? पूरी दुनिया जी आत्मायूं भॻवान जा ॿार आहिनि। असां त वेही करूं, इहे मुस्लिम आहिनि, इहे हिंदू आहिनि, इहे सिख आहिनि, इहे सिंधी आहिनि, इहे पंजाबी आहिनि, इहे मारवाड़ी आहिनि, हल हिननि सां थोरी ॻाल्हाए, इहे मुस्लिम आहिनि हिननि सां ज्यादा न ॻाल्हाए, न इहे मारवाड़ी आहिनि, इहे त पंहिंजे हिसाब सां, असां त पंहिंजे हिसाब सां हलंदा आहियूं। अरे ॾिसो माण्हुनि जी बुद्धि केॾी ख़राब थी वई आहे। चवनि था सभु भॻवान सभु हिकु ई आहे, ऐं कोई गुजराती मराठी अहिड़ो माण्हू मिली वञे, चईंदा आहिनि इहे गुजराती आया आहिनि हिते, पोइ पाण खे अलॻि सम्झंदा, उन्हनि खे अलॻि सम्झंदा, ऐं चईंदा आहिनि न भॻवान त हिकु ई आहे, हिननि जो या असांजो हिकु ई त आहे। त हिकु ई आहे त असां सभु बि हिक जा ॿार, हिकु ई धर्म जा थी वियासीं न, आत्मा जो धर्म शांति शांति पवित्रता। पोइ देह जे धर्मनि में छो था अटको? जॾहिं चओ था भॻवान हिकु ई आहे, हिकु ई आहे न, पोइ अलॻि अलॻि मंदिर टिकाणनि जा रीति रस्म अलॻि छो आहिनि? अरे जॾहिं भॻवान हिकु ई आहे त हिकु ई ॻाल्हि चए न सभिनि खे, है न? हिते त टिकाणनि में बि कई माण्हू छा कंदा, कई छा कंदा, मंदिरनि में बि कंहिं देवी जो छा थींदो, कंहिं देव जो छा थींदो, ऐं चवंदा भॻवान हिकु ई आहे। जॾहिं हिकु ई आहे त हिकु ई रीति रस्म हुजणी खपे न, अलॻि अलॻि रीति रस्म छो आहे? और जॾहिं भॻवान हिकु ई आहे त असां सभु बि हिक जा ॿार, सभु आपस में भाउ भाउ थी वियासीं न। पोइ असां कोई माण्हू कीअं थो रहे, कोई माण्हू कीअं थो रहे, सभिनि जी अलॻि अलॻि सोच। अॼु हिकु ई घर में माण्हू छो नथा सुठी रीति रही सघनि? है न, अॼु घर घर में एॾो लड़ाई झगड़ो छो आहे? हिक ॿिए जी सम्झ छो थी मैच थिए, मत छो थी मैच थिए? देवी देवताउनि में ई फ़र्क़ु आहे। गणेश जा भॻत पंहिंजे हिसाब सां हलंदा, हनुमान जी जा भॻत पंहिंजे हिसाब सां हलंदा, काली देवी जा भॻत पंहिंजे हिसाब सां हलंदा। सोचो हिक ई घर में कोई काली जी खे मञे थो, कोई दुर्गा जी खे, कोई गणेश, कोई हनुमान, कोई दिन प्रतिदिन अलाए घणा घणा निकिरी था वञनि न। खाटू श्याम जी पहिरियों हुया, कोई खाटू श्याम जी खे थो मञे, कोई गुरुद्वारे थो वञे, गुरू खे थो मञे, गुरूअनि में बि पोइ एॾा सारा गुरू, पोइ सभिनि जी पंहिंजी पंहिंजी सम्झ, है न। कोई चईंदो असां फलाने खे मञंदा आहियूं, फलाने खे, सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हलनि था। पोइ ॿुधायो घर आहे छा आहे? सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हलंदा। पोइ कॾहिं कुझु कमु कार्य थिए, चए न उहो त ईअं न कंदो आहे, न उहो ईअं न खाईंदो आहे छो जो उहो हुनखे मञंदो आहे, न उहो त जल्दी सुम्ही पईंदो आहे, जल्दी उथंदो आहे। कीअं करूं? माण्हू मुंझी वेंदा आहिनि, है न। कॾहिं कोई प्रोग्राम हुजे ऐं चए न मूंखे त वञिणो आहे हेॾे, असांजे त सेखारींदा आहिनि हीअं करो हीअं करो। हिक ई घर में अलॻि अलॻि मां देवी भॻवाननि जे रूपनि खे, ऐं चवनि था सभु हिकु ई आहे। सभु हिकु ई आहे त नियम अलॻि अलॻि छो आहे? सभु हिकु ई आहे त सभिनि जो पहनावो अलॻि अलॻि छो आहे?
सभिनि जो खान पान अलॻि अलॻि छो आहे? हिन देवी खे ये चढ़ायो, हिन देवी खे ये पसंदि न आहे, हिन देवता खे ये पसंदि न आहे, गुरुअनि खे ये पसंदि न आहे, ईअं न करो, देवियुनि खे ईअं न करो। वरी सूर्य चांद खे भॻवान मञी वेठा आहिनि, हुननि वटि त शरीर ई न आहे। वरी हुननि जा अलाए कहिड़ा कहिड़ा रूप ठाहे वेठा आहिनि, पोइ चईंदा आहिनि भॻवान त हिकु ई आहे। जॾहिं हिकु ई आहे त पहनावो बि हिकु हुजिणो खपे, खाइण पीअण बि हिकु ई हुजिणो खपे, उथणी वेहणी बि हिकु ई, मत बि सम्झ बि हिकु ई ॾियणी आहे न। चईंदा आहिनि न न असां त उन्हनि खे मञदा आहियूं, उहो त ईअं चईंदा आहिनि, बसि कट थी वियो न। अॼु छोरियूं बि छो नथी टिकनि ससुराल में वञनि थियूं त, छो जो हुननि जे घर वारा कंहिंखे मञदा आहिनि। हाणे हुन वीचारी एॾा साल त हुन रीति रस्म में वेठी, पोइ हुननि जी शादियूं करनि था त ॿी जॻह उहो चए हीअं कर। त आत्मा त एॾे समय खां हुनजी परवरिश में पली न। हाणे हिकदमि सां हुनजा देह जा माउ पीउ बि अलॻि थी विया, त भॻवान जी खे जंहिं रूप में बि पूजे पई, जंहिंजे कारण हुनखे शक्ति मिले कि उहो बि अलॻि थी विया, त प्रॉब्लम थी थिए न। सभिनि खां ज्यादा प्रॉब्लम हिन समय छोरियुनि सां गॾु थींदी आहे। छो जी इहे बि ॾिसी करे ई शादी कराइणी खपे। भई कंहिंजे घर में कोई कंहिं गुरु खे मञे थो, कंहिं देवी देवता खे, ताकी हुन वीचारे खे इहा बि प्रॉब्लम न थिए। हिकु त सॼो ॾींहुं तव्हां हुनखे चओ था पढ़ नौकिरी धंधो कर, पोइ वञी शादियूं था करायो त उते ससु चए थी झाड़ू पोछो कर, रोटी ठाहे, हुन त सिखियो ई कोन अथई, हुनखे त आदत ई न आहे, है न। त केॾो हिकदमि वॾे खां हेठि उन्हनि खे तव्हां चओ था। हालांकि घर जो कमु करणु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन मेंटालिटी त पहिरों खां ई तव्हां ॿारनि जी ठाहियो था न। असांजे घर में छोरियूं हूंदियूं, तव्हां हुननि खे चईंदा न पढ़, ॾिस उहा अॻियां निकिरी वई, उहा डॉक्टर ठही वई, तूं पुठियां रहिजी वेंदी आहे। कॾहिं चयो था हुनखे कि न हर संडे या छुट्टी हुजे त पूरे घर जा झाड़ू पोछो तूं ई कंदी आहे, न तोखे ई रोटी ठाहिणी थी। कॾहिं हुनखे सिखाया था भई सर्दी में इहे लड्डू ठाहे करे खाइबा आहिनि, अॼु लड्डू ठाहे, हीअं रोज फ्रूट खाइबो आहे, इहो शरीर जे लाइ सुठो आहे, सभिनि खे बि ॾे। छो जो उते त हुनखे इहो ई करिणो आहे। हुते न ख़ुदि खाईंदी न ॿियनि खे खाराईंदी, त चईंदी मोगी उहा आई आहे, पोइ वेचारी खे उते ॿुधणो थो पए। त हुन सां एॾो पंहिंजो जीवन पूरो अधु उमिरि त थी वई, अॼु माण्हू जीए ई केतिरो थो, है न। त ग़लती इंसान करे थो त भुगतणो थो पए। पोइ चवनि था हे भॻवान ये छा थो थिए। त थोरो सम्झी करे जीवन जियो न, है न। थोरो सम्झी करे जीवन जियो त जीवन सुठो थिए न। भॻवान छा करे, भॻवान थोरी थो चए मुंहिंजा एॾा रूप ठाहे करे, अहिड़ा नियम ठाहे करे तव्हां भक्ति करो, भॻवान मूंखे पूजो। भॻवान त चए थो, तव्हां चओ था सर्व संबंध तुझ सां निभायां, त मूंखे पंहिंजो माउ बि सम्झो, पीउ बि सम्झो, हुन रीति संबंध निभाए करे मूंसां सचो रहो, त मां तव्हांजी मदद बि करां। हाणे तव्हां ख़ुदि ई अलाए काॾे काॾे भटकी विया आहियो, पोइ सही रास्तो मिले थो त बि नथा मञनि, पोइ भॻवान छा करे वीचारो। तंहिंजे करे बाबा चवनि था कि पंहिंजे कर्मनि खे बदिलो, पंहिंजी सोच खे बदिलो, पंहिंजे बोल खे बदिलो, भॻवान जे यथार्थ नाम रूप खे पहचाने करे जीवन में हलो त तव्हांखे जीवन में कॾहिं कोई तकलीफ़ ई न थींदी। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सर्व संबंध सां हिकु बाप खे पंहिंजो साथी ठाहिण वारा सहज पुरुषार्थी अथव। बाबा चवनि था कि माता ॿारनि खे सर्व संबंध सां साथ निभाइण लाइ ऑफर कंदो आहे। भॻवान असांखे चईंदो आहे कि मूंसां सर्व संबंध निभायो।
जहिड़ो समय ओड़ो संबंध यादि अचणो खपे भॻवान सां। जीअं सम्झो तव्हांखे सॼे ॾींहं में कॾहिं मां यादि ईंदी, पीउ, दोस्त, यार, कॾहिं ॿार, कॾहिं केरु यादि ईंदो आहे न। अलॻि अलॻि समय में अलॻि अलॻि संबंधी यादि ईंदा आहिनि। ईअं ई अलॻि अलॻि समय में अलॻि अलॻि संबंध सां भॻवान खे बि यादि करो। उनखे सदा पाण सां साथ रखो, उनखे साथी बि ठाहियो। भई कम में बि उनजे साथ खे यूज़ करो। हलो बाबा असां हीअं था ठाहियूं, हलो ईअं था करूं। कॾहिं भॻवान खे दोस्त जे यार में रूप में यादि करो, उन सां ॻाल्हियूं करो। त हर समय अलॻि अलॻि संबंध सां बाबा खे यादि कंदव, भॻवान खे यादि कंदव त जीवन में सहज अॻियां वधंदव। स्लोगन आहे, बहुरूपी ठही माया जे बहुरूपनि खे परखी वठो त मास्टर मायापती थी वेंदव। जीवन में हर परिस्थिति आहे न अलॻि अलॻि रूप में ईंदी आहे। ऐं असांजी ही जेकी कमज़ोरी हूंदी आहे न, उन अनुसार ई परिस्थिति अलॻि अलॻि रूप खणी करे ईंदी, रचे करे ईंदी। पर असांखे इहो जांचणो आहे कि इहा ॻाल्हि मूंखे इहा आई आहे, हिन जे कारण मां भॻवान सां न मुंहिंजो कनेक्शन लूज़ थिए, है न। छो जी कोई बि ॻाल्हि ईंदी आहे न, सभिनि खां पहिरियों असांखे असांजी बुद्धि खे भॻवान जे साथ सां छुड़ाए ॾींदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं त माण्हू चवंदा आहिनि, हे भॻवान तूं इहो छा कई, मां तोखे एॾो मञियो, ईअं कयो, भॻवान जे अगेंस्ट हली वेंदा। तंहिंजे करे बाबा चवनि था कि सदा हर ॻाल्हि खे परखी वठो ऐं बाबा खे ॿुधाए वठो त सहज जीवन में अॻियां वधंदव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।